ओयो मां अची वियो। हाणे छो न ईंदो? तोसां शादी जो करणी अथसि त पोइ ये फेरा ॾींदो न। चाची खती मूं सयूं चारियूं सोचूं तो मिठीअ के नहीं चा तो सयूं चारियूं? हाँ छो पुट तोखे रधु पचाव बि ईंदो आहे छा? रद्द पचा कोन कंदो आहे चाची, बाक़ी सयूं ठाहे वेंदो आहे। रद्द पचा लाइ त मिठी ईंदी न। सब कम घर जो कराईंदी साईं। छो कराईंदी? मर्द ॿाहिरि कमाइण लाइ वेंदा आहिनि, घर जो कम मायूं कंदियूं न। न विड़ो पाण में न विड़ो। गुलू मिठीअ जे ॾाज सां गॾु मां तोखे बिलोर बि ॾींदसि। ॾाज लाइ तव्हां वटि का ॿी शइ कान्हे का? इहो त डर मूंखे घाटे में हणंदो। गुलू बिलोर मुंहिंजो ख़िदमतकार आहे। उते मुंहिंजा कपिड़ा इस्त्री कंदो, मुंहिंजी जुतियूं साफ़ कंदो। इन कम लाइ त मूंखे को खपे न। ऐं तोखे थां धोई ॾींदो, मुंहिंजनि कपिड़नि सां गॾु तुंहिंजा बि कपिड़ा धोई छॾींदो। पोइ भला सही आहे, पोइ करे इहो लुधड़ो बि ॾाज में क़बूल थो कयां। इहो चाची खटी मां सुभाणे मंगणो करण थो चाहियां। जे तव्हांजी इजाज़त हुजे त ॻोठ वारनि में सुभाणे सॾु ॾियूं। पुट तोखे इजाज़त आहे, हाणे मिठी तुंहिंजी अमानत आहे। मां सदको वञा पंहिंजी मिठीअ मां। मंगणीअ खां पोइ जल्दी शादी कंदासीं। चवंदा न आहिनि पट मंगणी पट ब्याह। मां बि तुंहिंजे ई इंतज़ार में आहियां मुंहिंजा राणा। कुरान